मेनली कहिड़ी शयुनि खे जेको आहे उहो बहितर थियण जी ज़रूरत आहे? हाणे इन में मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त जेको असांजो जेको प्राइमरी हेल्थ केयर में माण्हुनि जो जेको एतबार आहे ऐं माण्हुनि जो जेको डॉक्टर्स जो जेको रिस्पॉन्स आहे माण्हुनि खे, आम माण्हुनि खे, उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। छो जो डॉक्टर 24 कलाक अवेलेबल आहिनि, पर पंहिंजे सिर्फ़ु एटीट्यूड जे करे या पंहिंजे माण्हुनि सां मतिलबु तमामु सुठा डॉक्टर ॾिठा आहिनि मां, जेके राति जो 2 बजे बिना कंहिं ॾुखियाईअ जे उथी हलिया वेंदा आहिनि। पर कुझु डॉक्टर अहिड़ा बि हूंदा आहिनि जो ऑफिस में वेठा हूंदा आहिनि ऐं माण्हू उन्हनि जूं रड़ियूं कंदा आहिनि त साईं हिन जेको आहे असांजो लुक आफ्टर बिल्कुलु बिल्कुलु। काफ़ी सर गवर्नमेंट जेके आहिनि काफ़ी डिपार्टमेंट्स असां ॾिठा आहिनि, काफ़ी बुरायूं बि असां ॾिठियूं आहिनि, सुठायूं त ॾिठियूं आहिनि बट बुरायूं बि असां ॾिठियूं आहिनि। काफ़ी शिकवा गिला हूंदा आहिनि अवाम खे, पर हींअर जेको मां तव्हांजो ऑफिस विज़िट कयो, तव्हांजी टीम विज़िट कई त माशाल्लाह सां काफ़ी एक्टिव आई आहिनि। ईअं मां चवां त महिनती हर मेंबर जेको आहे उहो मूंखे लॻियो, हिकिड़ो न हिकिड़ी नज़र सां माण्हू सुञाणी वेंदो आहे, त बाक़ाइदा मूंखे लॻिया त इहो जेके टीम ठाहिण या मां चवां त इहा जेको तव्हां इहो पूरो सिलसिलो हलाई रहिया आहियो, एतिरो ज़बरदस्ती वेल मेंटेन्ड रखी रहिया आहियो, त इहो छा था सम्झो त सिर्फ़ु क्रेडिट अव्हांजो आहे या न? इहो टीम जो क्रेडिट आहे।